नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खां مسوڀرڳڙي में बि 6 ഡിസംബर ثقافت जे ॾियारे जे हवाले सां रैलियूं कढी वयूं, सेमिनार करायो वियो। रैली में प्रेस क्लब مسوڀرڳڙي जो सदर ज़ाहिद मला, चेयरमैन मोहम्मद बख्श विगियो, सीनियर नायब सदर गुलाम मुस्तफ़ा बिरोई, जनरल सेक्रेटरी गुलाम कादिर ऐं ॿियनि पारां सकाफ़ती वेस पाए रैलियूं कढी क़ौमी काज मल्हायो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो مسوڀرڳڙي में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा बिरोई पंहिंजी रिपोर्ट में। जी हाँ, एकता कल्चर डे के हवाले से مسوڀرڳڙي प्रेस क्लब तरफा तालिबुल मौला कॉलोनी गोठ में एक रैली कढी वही है। अचो तो इतने मौजूद जेके दोस्त हैं उन्हनि सां अवामी न्यूज़ पारां ॻाल्हि ॿोल कयूं तो अॼोके ॾींहं खे कीअं था मल्हाइनि। मां सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद असां दिल जे गहराइन सां तमाम सिंध जे उन्हनि मारवड़नि खे सलाम पेश करियूं था ऐं उनके दिल जे गहराइन सां मुबारकबाद ॾियूं था त अॼोको ॾियारो ही आम ॾियारो न आहे, ही सिंध जे सकाफ़त ऐं सिंध जे उन रीतियुनि रस्मनि जो ॾियारो आहे। इन में अजरक टोपी पटको पाए असीं इहो ज़ाहिर कंदा आहियूं त हीअ सिंध जी धरती का आम धरती न आहे, हीअ ख़ासि धरती आहे। इन जे करे जो हिन धरतीअ ते तव्हां हिन जे कुंड कुर्छ में ॾिसंदो त करोड़े दुनिया जा अज़ीम बुज़ुर्ग जीअं लतीफ़ सरकार, कलंदर किबरिया, ॿिया केतिरनि जा मां नाला खणा, इहे सभु हिते पंहिंजे आराम गाहनि में मौजूदु आहिनि। पर हिकु विख ते हिते औलियाहनि जो राज आहे ऐं हीउ ॾियारो मल्हाए करे असां दुनिया जे उन्हनि सभिनी उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जी क़ौम हमेशह ज़िंदाबाद रहंदी ऐं उहा सुजाग क़ौम आहे। हिते तमामु अज़ीम मक़ाम आहिनि ऐं तफ़री गाह आहिनि। इन जे लाइ असां हिन पंहिंजो एकाता जे ॾींहं जे ज़रिए पैगाम था ॾियूं त पंहिंजे ॾियारे खे जोश जज़्बे सां मल्हाईंदा करियो हर साल, छो जे हीअ जेका धरती आहे उन जी हिफ़ाज़त बि असां सिंधी मारवाड़ा ऐं दोस्त यार ॿाहिरि गॾिजी करे कंदासीं। हिननि ते को धारियूं को हमिलो कंदो त बेशक उन खे अहिड़ो जवाबु ॾींदासीं जो आईंदे हू जुरत न कंदो। सिंधी टोपी अजरक सां असीं चऊं था की इहो सदाईं हुजे, सदाईं करार हुजे, सदाईं बरक़रार हुजे ऐं असांजी इहा सखावत आहे सिंध जी कि सिंधी टोपी ऐं अजरक। असां अॼु जेको ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं सो असांजो तहज़ीब खे ज़िंदा रखण जो ॾींहुं आहे ऐं असांखे यकीन आहे त अहिड़ियूं रैलियूं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि था त उन करे असांजी सिंधी तहज़ीब सिंधी क़ौम सदाईं ज़िंदा ऐं सलामत रहंदी। जिन असांजे ॻोठ में अची करे असांजे मान मथां कयो आहे ऐं हीउ ॾियारो असीं हर साल मल्हाईंदा आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं। जी नाज़रीन, सिंध जे सकाफ़त जे हवाले सां प्रेस क्लब مسوڀرڳڙي पारां जेका रैली निकिती उन में तव्हां हिते मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन्हनि जो चवणु आहे त सिंध क़दीमी साल पुराणी असांजी सकाफ़त आहे, असीं जेको हर साल इनखे भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। कैमरामैन नूर तुर्क सां गॾु गुलाम मुस्तफ़ा बिरोई, अवामी न्यूज़ مسوڀرڳڙي। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।